जातीअ जा धणी तव्हांजी रक्त सां संत जी नई तारीख़ लिखंदा। मुंहिंजो नालो सूबेदार आदम खान जिलो बचाइण ज़रूरी आहे। जे तुंहिंजो तालको बुॾो त मिड़ई खैरा सरकारी पियो चए कटे जड़े छा फ़ैसिलो मूंखे लॻे थो त नवाब खान खे मञाए वठंदा शाख वारी मोरी खां कट ॼण ते। चाचा जो हुन सिंध हथ सां ॿोड़ी आहे। हथ रातू बंद खे रूणियूं हणी असांखे बेघर कयो अथनि। जिन असांखे ॿोड़ियो आहे न, अल्लाह साईं उन्हनि ते बि कहर नाज़िल कंदो। न त हींअर ताईं 10 खां 12 फुट पाणी हुजे हा। मूंखे ख़बर आहे त जेके तव्हां पंहिंजे दौर में माण्हुनि खे ट्रकूं भरे ॾिनियूं इमदाद जूं, मूंखे कारूं जी फ़सियत अञा बि यादि आहे। सॼे तर में ॻाल्हि बाहि वांगुरु पखड़ियल हुई त पाणी खे हितां कट लॻणो हो। पोइ बि तव्हांखे ॿुधायां हा रात जा सुभाणे पाणी खे रस्तो ॾे। असां सद जा वारस आहियूं ऐं सिंध असांजी जिंद आहे। कारूं मूंखे नथो लॻे असांजो शहर ॿोॾि खां बची सघंदो। बंद खे कट ॼण त परे जी ॻाल्हि आहे। असां ते रहम कर, सिंध में आयल ॿोॾि खे ज़मीन में जज़ब कर। मां तुझे पेरनि खे मुरनि खां कपे छॾींदुसि। बस तव्हां बि ॿोॾि जे पुॾड़नि खे लुटियो था। जॾहिं बि पाणी असां ते काह कई आहे न त हुनखे शाख वारी मोरी खां रस्तो ॾिनो वेंदो आहे। हाणे हुननि जे दिमाग़ जो मेजारो ख़तम थी वियो आहे छा? जेकॾहिं कारूं झुराई छेर खे रत जा ॻोढ़ा न रोआरियम न त मुंहिंजो नालो बि दादर न आहे। बंद टुटी पियो। अजे लटे अटे सां गॾु मोड़ बि वयां लुड़ी। अजे लटे अटे सां गॾु मोड़ बि वयां लुड़ी। तन ते रात लगणी हुई सा मेंदड़ी बुॾी वई। सी मारुन जा ॿोड़ा की जिंदड़ी बुॾी वई।
पुट असांजा सरमाएदार असांखे हथ सां था बोलनि दरिया बादशाह सिंध जे अबोद माण्हू सां का बि ज्यादती न आहे कई हा चाचा जन के असां पंहिंजो कीमती वोट ॾेई असम्बली में रबर करे मोकिलियोसीं सही असां धरती जे धन खे ॿोड़े पंहिंजी हड़ू पैसनि सां भरण था चाहिनि पुट सभा जी सिंध अधु त बुड़े चुका है अञा हिन जो पेट नाहे भरियो जो असांजी कखनि में अख अथनि पता जन संग कयासीं ज़रूर ॿोड़ींदा तंहिंजे करे वीचार वंडण खां बहितर आहे त हली का ॿी कुंड वसायूं ईअं न थिए जो ॾाढा ॾाढ करे ऐं बिना ॿुधाए जे पाणी जो रुख असां ॾे कनि ऐं पोइ अचाई लुड़ी वञे चाचा रुस्तम जेकॾहिं ॾाढनि ॾाढ ॾेखारियो न घटि असां बि न कंदासूं हा चाचा सोट सही थो चवे जेकॾहिं न नाक असांजा अछा ॿुॾा त कुझु न कुझु करणो पवंदो हा दिलेर हा उन्हनि ई सीरनि में उन्हनि जो साह कढंदासीं पुट ॼाण जी ॾाढी त सॼी सिंध सां उन सां पहिरियों कंहिं जहिड़ो कयो आहे जो तव्हां सां जहिड़ो कंदव मामा सदाया जेकॾहिं ॿिया वतन जे वेरनि सां नथा विढ़नि त पोइ छा असां बि उन्हनि जे अॻियां अखियूं बंदि करे उन्हनि जा सितम सहंदा रहूं न मामा न इहो कोन थींदो ही समूरी सिंध कारूझर जो वतन आहे ऐं कारूझर वतन जे दुश्मननि जो दुश्मन आहे सौट पहिरियां इहो सोचो त हिन हथ जी आणियल ॿोॾ खां कीअं बचंदासीं सिर्फ़ु बचंदा त वेरनि सां विढ़ंदासीं तो बि सिर घुरंदी आहे सोट तो बि हमेशह सिर घुरंदी आहे ऐं असांखे वतन मिठो आहे सिर न ॻोठ वारो हिकु ज़रूरी ऐलान ॿुधंदा रेस शौकत खान जो हुकुम आहे त जल्द ई ॻोठ ख़ाली करे निकिरी वञो छो त पाणी बंदि टोड़े शहर ॾांहुं वधी रहियो आहे तंहिंजे करे पंहिंजूं जानियूं बचायो ऐं घर ख़ाली करे निकिरी वञो नाहक थी वियो सौट मूं तोखे चयो हो न त इहे निभागा कोन मुड़ंदा ॾिठई न कामोरनि असांखे हथ सां ॿोड़ियो पुट ज़रूरत वारो सामान खणो त निकिरी हलो सामान छा जो सिर बचायो ॿाहिरि निकिरो सिर बचायो ॻोठ वारो सोबत खान जो हुकुम आहे को बि ॻोठ न छॾे ऐं पाणी बंद जे कंट्रोल में आहे हिन ॻोठ खे को बि ख़तरो न आहे सोबत खान हिन ॻोठ खे कॾहिं बि ॿोड़ण कोन ॾींदो ऐं शौकत खान जे ऐलान खे पूरो सम्झी पंहिंजा वञी कख वसायो शौकत खान जे ऐलान खे पूरो सम्झी पंहिंजा वञी कख वसायो शौकत कल्याण कोन कंदो असांखे रोई पंहिंजा घर कथाणा छॾणा पवंदा बाबा शौकत जे दिमाग़ ते लालच जो ज़ंग लॻी वियो आहे हुनजी पूरी कोशिश आहे त असां ॿुधूं ऐं हुनखे पैसा मिलनि पर पुट उनखे ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन थो थिए न बाबा हू ज़ालिम ख़ुदि खे ख़ुदा सम्झी असां ते फ़ैसिला था मरनि अदा कंवर मूंखे ॿुधाए त मां छा कयां छोकिरे जी शादी में बाक़ी 10 ॾींहं बचा कुंवार बि बनवा में वेठी आहे सम्झ में नथो अचे अहिड़े दोज़क जहिड़े माहौल में शादी कीअं कराइजे अदा सदाया मुंहिंजी मर्ज़ी आहे त सुभाणे वारो कमु अॼु ई छॾाए छॾियो अब बहार खे चऊं था जफ़ार खे अॼु ई टकर ॾियाराए छॾियो हा सदाया अदो गंवर सही थो चई सुभाणे कान ॾिठी आहे कर ख़बर चाचा हिन शौकत ऐं सोबत कहिड़ा कूड़ कुटिया
पुट शौकत खान कावड़ में गाली ॿी करे हलियो बाक़ी सोबत खान वाइदो कयो आहे त मां तव्हांखे बचाईंदुसि सोबत खान तो बचाए चाचा बचाइण वारो मुंहिंजो रब आहे ये सभु वागूं अथई वागूं जेकॾहिं वारो मिलन न असांखे चबाड़े ॻही वेंदा अदा जेका असां सलाह कईसीं उन ते कहिड़ी तो वर्दी ॾी राति जबार खे लाऊं ॼारायूं न अदा तव्हांजी मर्ज़ी मुंहिंजी न्याणी त वनवा में वेठी आहे मां हाणे ई हुननि जे हथनि ते मेहंदी हणायां थो तव्हां जबार खे मोड़ ॿधी वठी अचो पुट जबार जी बाबा पुट वक़्तु थोरो आहे सिज लहण में देरि कोन कंदो पुट तूं जल्दी में शहर मां पताशा जा छुआरा वठी अच त मां मौलवी खे ॿुधाए अचां ठीकु आहे बाबा आहे त सॼी सिंध सूरनि में पर छा कयूं चवंदा आहिनि त मौत न में हणो परणो न गार रोशन पुट तूं पंहिंजी घर तयारी कराए राति अधे वारनि जी अमानत उन्हनि खे ॾींदासीं ठीकु आहे बाबा तव्हां बेफ़िक्र थियो बाबा मां शादी जो समूरो सामान शहर मां वठी थो अचां ठीकु आहे वठी अचो कानून जरा राति असांखे बंद ते पहरो ॾियणो पवंदो किथे ईअं न थिए असांजूं ख़ुशियूं मातम में पतिरिजी दिलेर अॼु असांजे ज़िले में वॾी सरकार थी अचे ऐं उते नवाब खान बि हूंदो मूंखे लॻे थो त नवाब खान खे मञाए वठंदा शाख वारी मोरी खां कट ॼण ते कानून जर मूंखे नथो लॻे असांजो शहर ॿोॾि खां बची सघंदो छो त सदियुनि खां वठी असांजो तालको नाहे ॿुधो जॾहिं बि पाणी असां ते काह कई आहे न त हुनखे शाख वारी मोरी खां रस्तो ॾिनो वेंदो आहे हाणे हुननि जे दिमाग़ जो मेजारो ख़तमु थी वियो आहे छा जो असांखे हथ सां ॿोड़ींदा भला सम्झंदी तो पुट तव्हां शादी जी तयारियूं कयो न सम्झंदा त असां सम्झाईंदासूं न बा तोखे शर्म अचणु घुरिजे सिंध धरती जे ॾेरनि जी वकालत थो करी छो 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 न वकालत कयां हू मूंखे पेट गुज़र करण जो समर ॾींदा आहिनि पोइ मां छो न हुनजे नाले जा नारा हणां अड़े तूं त आहीं अयाण तॾहिं सिंध जा गीच थो ॻाई मां तो वांगुरु नादान थो रही आहियां जो ॿुॾल ॿेड़ी जो सवार थियां त पोइ तूं पाण खे सिंधी न सॾाओ छो त तूं जहिड़े रवैये ते धरतीअ जी छाती फाटी पवंदी ऐं हा तूं असांजी ॿोली बि न ॻाल्हा छो त तुंहिंजी ज़बान ज़हर थी गाचे ऐं असां सिंधियुनि जी ज़बान अमृत थो गाचींदी आहे अमृत तूं भली मूंखे सिंधी न सॾ पर आहियां त साॻीवल जो पितो न बाक़ी माण्हू त मूंखे सिंधी सॾींदा आहिनि ऐं मां बि हुननि जे अॻियां सिंध ते वॾा वॾा फ़लसफ़ा चवंदो आहियां ऐं हू बि मुंहिंजी कुड़ियुनि ॻाल्हियुनि ते ताड़ियूं वॼाईंदा आहिनि सुठो अथई त तूं बि मुंहिंजी हा में हा कर सर्फ निकतो आड़िस के कम जो कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तवी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु बूथ जे तरफ़ रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव
कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31318562682 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी खुश रहंदे मां तुझे दौलाब में कॾहिं बि कोन ॾिस नादान सोरा वतन जा वेरी पर याद रखजांइ बाक़ी धरती जा पुट बि जागी पिया थई नहीं हा तुंहिंजूं इहे कूड़ियूं ॻाल्हियूं हाणे कोन हलंदियूं मतां मारूअरनि खे वरगराए मार खाई वञी हाणे घणो थियो घणो संत खे लुटिव बंदि कयो पंहिंजी दादागिरी बंदि कयो न त धरतीअ जा धणी तव्हांजी रत सां संत जी नई तारीख़ लिखंदा तव्हां असांखे एतिरो रुआरियो आहे त असांजी अखियुनि जा हीरब सुकी आहिनि अखियुनि जा हीरब सुकी आहिनि नूरी ॿाहिरां ॿुधी आई आहियां त तोखे तुंहिंजी तमाची सां अॼु राति ई मिलाईंदा छा अॼु राति अदा जी से शादी आहे पर अञा त 14 तारीख़ में 10 ॾींहं पिया आहिनि पाणी जो ख़तरो वधी वियो आहे इन जे करे वॾनि फ़ैसिलो कयो आहे त नूरी खे ईअं ई शींहं कुले चाढ़े था छॾियो पर नूरी वारो शींहं अलाए नूरी जो ॿार खणी सघंदो या न राणी छॾ मज़ाक खे अच त दुआ कयूं जेकी कामरनि जी असांजे शहर ते कावड़ आहे न उहा ख़तमु थिए ऐं असां बेघर न थियूं नूरी तूं गाने में आहीं ऐं तुंहिंजी दुआ रब पाक जी बारगाह में जल्दी अघंदी तूं दुआ घुर त असां ॿई आमीन थियूं कयूं अल्लाह कंदो त कामरनि जा इरादा कमज़ोर थी वेंदा या अल्लाह असांजी सिंध अॻ में ई ॾुखनि में आहे मूंखे वधीक ॾुखनि खां बचाइजांइ या अल्लाह असांजी सोन जहिड़ी सिंध खे शतरंज खां बचाइजांइ या अल्लाह असांखे हथरा दुआल ॿोॾ खां बचाइजांइ असां न्याणियूं तुंहिंजे दर ते मेड़ आहियूं असां ते रहम कर सिंध में आयल ॿोॾ खे ज़मीन में जज़ब कर जीअं सिंध वधीक सुरनि खां बची सघे आमीन या अल्लाह साईं असां न्याणियुनि जी दुआ पंहिंजी बारगाह में क़बूल कजांइ ऐं नूरी पंहिंजी दुआ में मुंहिंजे भाउ मुंहिंजो मतिलबु पंहिंजे वर खे यादि छो न कयो राणी तूं बि का सफ़ा चरी आहीं नूरी भला पंहिंजे वात सां जवार जो नालो कीअं खणंदी पर पंहिंजी दिलि में त घणियूं दुआऊं घुरियूं हूंदई तूं सॼी सिंध लाइ दुआ घुरी आहे राणी जो भाउ बि सिंधी आहे उन लाइ भला अलॻि दुआ छो घुरंदसि ॾिसे थी राणी कीअं थी वेठी मूंखे छेड़े मुड़े ई नथी मुंहिंजे न्याणे खे एतिरो त सेखारियो जो जीअं माउ जी कमी खेसि महसूसु न थिए चाचा नूरी त बिना सिंगारे जे बि गूंज थी लॻे तव्हां परेशान न थियो बाबा कामोरनि जा इरादा कमज़ोर थिया या आणींदा असां ॾे बि बोल हे कामोरा पंहिंजी होॾ नथा छॾनि ऐं पाणी बि वञे त वधंदो पुट ख़ुदा को बाज करे बाक़ी सॼी सिंध में मातम आहे ऐं उन्हनि जे कननि ते जूं ई कोन थी चुरे बाबा
जी चवा जी चल के बाबा मुंहिंजे लाइ ॾाज न वठिजे मतां ज़ाल में पाणी खे असां ॾे कटिजो पोइ पैसा किथां ईंदा ऐं चाचा खे चइजे लाल जोड़ो न वठे हिन कपिड़नि में बि लाऊं अची सघनि थियूं हूअं बि बाबा सॼी सिंध हथरादी ॿोॾ जे सोग में आहे ऐं मां हिकु सिंधियाणी लाल जोड़ो पायां न बाबा न जी जल सिंध मयार ॾे शाबाश दी शाबाश पर साईं मुंहिंजे तक जे माण्हुनि जो मुतालबो आहे त पाणीअ खे शाख वारे कुल वटां कट ॾियो त जीअं पाणी खे रस्तो ॾिनो वञे ऐं असांखे बचायो वञे। शौकत खान तव्हांखे माण्हू प्यारा पार्टी जो हुकुम न पर छा शौकत खान जो तक तालको आहे तालको नवाब खान ऐं अज़हर खान जो तक ज़िलो आहे ज़िलो बचाइणु ज़रूरी आहे तुंहिंजो तालको ॿुधो त मिड़ई ख़ैर आहे। पर साईं माण्हू चवनि था पिया त तव्हां ऐं तव्हांजी पार्टी पैसा वठी ज़िलो ऐं उनजी पसगिरदाई खे बचायो पिया ऐं असांखे पिया ओड़ियो। शौकत खान माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते न आहे हलणो पाणी खे रस्तो तुंहिंजे ई तक मां ॾियणो आहे छो जो इहो मथां खां हुकुम आयो आहे। शौकत खान तव्हां परेशान न थियो पाणी जेको बि तुंहिंजो नुक़सान कंदो उनजे लाइ पार्टीअ 5 करोड़ रुपया रखिया आहिनि। कादिर खान तो पंहिंजो शहर बचाए थो पर पार्टी तोखे हिन बंद जे बहाने 7 करोड़ रुपया ॾिना 7 करोड़ पर जे 12 जेकॾहिं अञा इमदाद आई न त तोखे उन मां थोरो वंड कराए थो सम्झी न बाबा। शौकत खान पाणी जो दबाव असां ॾांहुं वधंदो थो वञे राति या सुभाणे पाणी खे रस्तो ॾे त असां खां पाणी जो ज़ोर लहे। ठीकु आहे नवाब साहब मां राति जो या सुभाणे पाणी खे कट ॾियां थो पर साईं असांजे तक में जेके वॾेरा आहिनि के असांजा नाला हणंदा आहिनि उन्हनि जो छा थियो? शौकत खान ॿाहिरि आयल इमदाद में उन्हनि जो हिसो रखबो पहिरियों त उन्हनि खे पाण वटि घुराए इतमाद में वठि ऐं पोइ पाणी खे कट ॾेई छॾ। ओके सर जेको सरकारी पियो चे कटे जड़े छा फैसलो अञा जेको अहिड़ो फ़ैसिलो कोन था मीटिंग अंदरि हली पई जीअं को बि फ़ैसिलो थियो त सम्झे का सर माण्हू ॾाढा परेशान आहिनि ग़रीब माण्हुनि खे घटि में घटि असां लॾा खणायूं तव्हांखे कुझु त ख़बर हूंदी त कट तव्हां ॾींदो किथां? इन ॻाल्हि जो असांखे बि अहसासु आहे असां बि सम्झूं पिया उन्हनि खां वधीक असां वटि ज़िम्मेवारियूं पिया आहिनि माण्हू पुछा करण वारा असां काइन छा कनि जे बारे में इन लाइ ही मीटिंग रखी वई आहे सभु तक़रीबन जेकी बि असांजी काबीना आहे सॼी वेठी आहे इनशाला उहो बहितर फ़ैसिलो थींदो जीअं बि फ़ैसिलो थियो तव्हां क्या कयो ठीकु आहे। नाज़रीन जीअं त असां नवाब साहब सां मिलिया आहियूं ऐं उन इहो ॿुधायो आहे त फ़िलहाल कट ॾियण जो को बि फ़ैसिलो न थियो आहे ऐं कहिड़ी जॻह खां थींदो उहो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। फ़िलहाल उहो बि हितां पंहिंजो लॾो न खणे जीअं ई असां तव्हांखे आगाह कंदासीं जंहिं जॻह खां असांखे कट ॾियणी आहे त पोइ तव्हां पंहिंजा लॾा खणिजो। नवाब खान हाणे त राज़ी थिए न? ॻाल्हि राज़पे जी न आहे साईं ॻाल्हि आहे उसूल जी जंहिं कंपनी सां असां वाइदो कयो आहे तव्हांखे कोन ॿोड़ींदासीं असां ते उन्हनि जो ज़ोर आहे उन्हनि कंपनी बचाइण ख़ातिर असांखे मुआवज़ो ॾिनो आहे इहा तव्हांखे बि ख़बर आहे ऐं हाई कमान खे बि ख़बर आहे। इन करे त शौकत खान ते फ़ैसिलो ज़ोरी मणियोसीं पर असुल खां वठी यानी सजन खां वठी पाणी जो रस्तो त तुंहिंजे तक में आहे। हा साईं तव्हां सही था चओ। हा पर शौकत खान पाणी खे कट ॼाणाईंदो त माण्हुनि जी शौकत खान सां नफ़रत वधी वेंदी। अज़हर खान वक़्तु गुज़रण सां माण्हुनि जी कावड़ खतमु पर जे ईंदड़ इलेक्शन में माण्हुनि शौकत खान खे न कढो
त पार्टी ॿियो माण्हू खणी जेके माण्हू पंहिंजो हमदर्द सम्झी वोट कंदा बसि रुगो तव्हां ऐं नवाब खान पंहिंजो शहर बचाए पाणी ऐं तव्हां पंहिंजे शहर खे ख़िदमत ॾियारो। किथे ईअं न थिए त शौकत खान जे तालके खे पाणी ॿोड़े तव्हांजे शहर तरफ़ रुख करे। रिंग बंद जो कमु हले पियो। पर साईं असांजी इमदाद में कुझु वाधारो कयो वञे। ठीकु आहे नवाब खान, मां कोशिशि कयां। नवाब खान तव्हां दिन लाइ ठीकु आहे भाउ। सर तव्हां टे ॼणे फ़ैसिलो किथां कयो आहे? बाबा साईं जेको बि फ़ैसिलो थींदो तव्हांजे आवाम जे हक़ में थींदो। पंहिंजो हेडक्वार्टर बचाइण जे लाइ सॼो सिंध मोड़े छॾियो। बाबा कुझु बि न थींदो, असुल कुझु बि न थींदो, सभु खे बचाईंदासीं। सभु मूंखे पंहिंजा प्यारा आहिनि। तव्हां जेके साफ़ी आहियो न, ग़लति ख़बरूं न फैलायो मुंहिंजा बाबा, सम्झो न। जेको फ़ैसिलो थींदो तव्हां सभु आवाम जे हक़ में थींदो, को बि न ॿुधंदो, सभु बचंदा। सर तव्हां अॼोकी मीटिंग में छा तय कयो? कुझु अवाम खे ब्रीफ कयो? बाबा साईं अॼोकी मीटिंग जेकी सा बोर्ड मुतलिक न हुई, हीअ असांजी पंहिंजी ज़ाती मीटिंग हुई। पर ख़ुदा रात मां तव्हां साहिब इन खे हथ थो ॿधां, ग़लति ख़बरूं न हलायो, अवाम खे परेशान न कयो, सम्झो न बाबा साईं। न एतिरो जल्दी शादी हाणे नाहे करणी। छो? चवंदा आहिनि जेॾो महबूब वेझो ओॾा आज़ार वधीक हूंदा आहिनि ऐं परे जी सिक में सुरूर हूंदो आहे। हेॾा ॾिस, राणी ऐं रोशन कुर्ब जूं कचहरियूं पिया कनि। सुहाना छॾनि त पाण में सिक पूरी कर। असां सां पकाई ऐं पंहिंजे मुंहं सां वरी प्यार जा तोता था चुगाइनि। हाणे त सुहाना मां फासी वई, सियाणी थी थिए। पर मां तोखे ॾिसी सिक पूरी कंदो आहियां। राणी ॾाढी दिलि जी पकी आहीं। न रोशन, ईअं न चओ, मां दिलि जी पकी न आहियां, पर छा कयां, सिंध जी न्यारी आहियां, सिंधियाणी आहियां। शादी खां पहिरियां तोसां कुर्ब कंदे कंहिं ॾिठो त अच्छे दामन ते दाग लॻी वेंदो। तूं मुंहिंजी सौट बि आहीं ऐं महबूब बि आहीं। तूं मुंहिंजी मङियती बि आहीं ऐं मां थियण वारो तुंहिंजो घोटु आहियां। पोइ दाग छो लॻल? राणी, ओ राणी, जेकॾहिं तुंहिंजी कचहरी पूरी थी आहे न, त हाणे पाणी खणी अच त मेहंदी पिसायूं। अच मुंहिंजी सियाणी, छा पई करीं? मां तुंहिंजो मोकिलियो पाणी भरण जे लाइ, कचहरी करण जे लाइ। अच हाणे। राति खेड़ सां जबार जी शादी थिए, पोइ बंद ते पहिरो ॾींदासीं। किथे ईअं न थिए त को ॾाइण बंद खे कट न विझे। सोट तव्हां भली शादी में शरीक थियो, मां राति खां ई बंद ते पहिरो ॾींदुसि। न कारूजर न, तूं हिकिड़ो हेॾे सारे बंद ते कीअं पहिरो ॾींदे? दिलेर बि तोसां गॾु हूंदो। न सोट न, तव्हां शादी में ज़रूर शरीक थिजो। मां अकेलो ई बंद ते काफ़ी आहियां। दुश्मन खे ॾिसंदे ई निरड़ वारो कारतूस ठोकींदोसांसि। पर सोट तूं हिकिड़े पासे लाइ वेंदे त दुश्मन ॿिए पासे लाइ कट ॾेई वठंदो। सोट दुश्मन खे सिर्फ़ एतिरी ॼाण पवे त कारूंजर अॼु बंद ते पहिरो थो ॾिए, जिस्म में ॾकड़ी पइजी वेंदनि। बंद खे कट ॾियण त परे जी ॻाल्हि आहे, घर जा कुकड़ थी वेंदई। सोट मां ॼाणा थो त दुश्मन तोसां सीना कशी न कंदो, पर चोरी वार कंदो। हिन जे करे त ॿ तमना 12 हूंदा आहिनि। मां तोसां गॾु हूंदुसि। तूं पंहिंजे सौट खे हिकु न 1000 सम्झ। जिथां बि कारूंजर बंद ते पेर घुमायो न, उतां रुक जी दीवार सम्झ। कर ख़बर कारूंजर, पाणीअ खे का लाथ आई आहे या न? न बाबा, पाणी अञा वधी वियो आहे। बंद जो मथियों हिसो सॼो ॿोड़े छर करे छॾियो अथई। पोइ छा सोचियो अथव कारूंजर? चाचा अलाह भलाई कंदो। बाबा अॼु कासिम अली सभिनी कामोरनि खे घुरायो आहे। थोरी देरि खां ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो फ़ैसिलो थियो, त पोइ सोचींदासीं त छा करिणो आहे। बस पुट बस, अलाह बचाईंदो असांजे शहर खे, न त इहे कामोरा कल्याण कोन कंदा।
न कंदा त पोइ पाण बि ॾुखिया थींदा बाबा। जेको बि बंद खे कट ॼण आयो न मोल ॾिसंदे मोल। पुट अला कंदो असांखे कोन ॿुड़ींदा। हलो त सदाए ॾे हलूं। हली हुन सां ॿाह ॿेड़ी थियूं। राति जवार जी शादी आहे। बाबा तव्हां चाचो आहे सौट आहे सभु मामे वारनि ॾे वञो। मां वञी थो बंद ते पहरो ॾियां। पुट मामा वारनि सां मिलंदो वञो। छा चवंदई मामा वारा त कारू जरो साॾे कोन आयो। हाँ सोट मामो ॿाहिरि बि घर हूंदो ऐं तोखे मामे सदाई जी बि ख़बर आहे त मिंट में कार जींदो आहे। हर तो सां घर हली मिलूं। हा पुट अधो गंवर सही तो चई। मामन सां मिलंदो वञ। नथा मुड़ो त पोइ हलो ठीकु आहे उथो सुठो हलूं। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झण ते ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे। वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस। वाह वाह मतलब सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562
चयो आहे त तव्हांखे हथनि पेरनि खे त लॻायूं। अदी मेहंदी तरह कयो आहे पर थोड़ी घोटलाए करे रखो। मला तरफ जबार अची दो रखला दो का कर अस्सलाम वालेकुम सलाम। मामा तो बाबा बाबा कुछ बाबा तो मामा सदाया बंद ते वॾो ज़ोर लॻो पियो आहे पाणी जो। हिन महिल मां न पियो अचां पर अबे चयो मां त तव्हांखे मुंहुं ॾेखारींदो वञा। छा थियो? जबार घोट कार्य मुझो घोट कार्य बिना जबार कार्य बाबा बंद के रूड़ लगली है सा बंद नि चढ़े आसी जबार जिंद कयो सा रूड़ नि चढ़े आसी बाबा ओ तो बंद टूटी जो जबार लुड़ी हो बाबा। बाबा जबार मुझे किधर क्या लड़ा दो यो बाबा बाबा जबार के बचाए न सके से बाबा मुझे किधर क्या वो मुझे बचा सोटा रे यहाँ से माँ जबार बचाए न सके बुढ़ी 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 वही या सिंदड़ी अरे खुदा जी बात अरे खुदा जो कर भगवान का दाता लग लड़ी आया से में पाप पे तेरा थोड़ी हौसला कर जा पुट लेठ वेरन हथ सां ॿोधाणे असांखे घर खां बेघर करे छॾियो। असां इन जा हक़दार हुयासीं। असांजे अमाल जूं शामतूं असांखे मिलियूं आहिनि। चोर असां, व्याजी असां, गिलाखोर असां, बेनिमाज़ी असां, अञा बि असां ते शामतूं न अचनि। कनौर थी कर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां पंहिंजी नियाणियुनि जी वहूं वठी बि खाईंदा आहियूं। ऐं हा, पंहिंजी भेनरुनि जा हक़ बख़्शिराईंदा आहियूं। ऐं जेके भेनर असांखे अदा करे छॾींदियूं आहिनि, उन्हनि भेनरुनि खे कारी करे मान में बसा
महारत रखंदा आहियूं। असां ॾाढा किना आहियूं असां। वाकई असां किना आहियूं, असां ॾाढा किना आहियूं असां। तुझे सब ॻाल्हि सच आहे। बाक़ी वक़्तु असांखे अंधो करे छॾियो आहे। असां किना थी विया आहियूं। सोबत खान पाणी तव्हांजे पासे में कोन, पर जेकॾहिं आयो बि त असां तव्हांजे नुक़सान जो इज़ारो करे वठंदासीं। तव्हां परेशान न। शौकत ख़ान, जॾहिं असां कुर्सी ते हुयासीं त तव्हां जूं खोड़ वगारूं वयासीं, ऐं हाणे तव्हांखे पारत आहे। सोबत खान, मूं तुंहिंजे नुक़सान जो काथो 7 करोड़ लिखी ॾिनो आहे, पर हा जे मां 5 करोड़ तोखे ॾींदुसि ऐं 2 करोड़ मां पाण ॾींदुसि। हा छो न, हिक ॿिए सां वॾे विरहाए खाइबो। मुराद, शौकत खान खे चईस त रावल खान आयो आहे, ऐं हा वरिया में हाशिम जो ॿुधाईस। वधक न कयो, ॿियो साहब अचनारो आहे। चङो सोबत खान, पाण ॿाहिरि थो वञा। ॿाहिरि तरिया वॾेरा आया आहिनि, उन्हनि खे बि त मखण मोकिलियां ऐं वरी अख़बार ऐं टीवी वारनि सां बि मोकिलियां। ओके सोबत खान। शौकत साहब, असांजो त ज़रो बि न बचो। घर बि ॿुॾी आहे, फसल बि ॿुॾी आहे। साईं, ही छा कयो? पंहिंजो तक बि न बचाए सघियो। साईं, असांखे त ॿुधायो आहे, घटि में घटि असां त निकिरी वञूं हा। वरियाम ख़ान, सॼे तर में ॻाल्हि बाहि वांगुरु पखिड़ियल हुई त पाणी खे हितां कट लॻण वारो। पोइ बि तव्हांखे ॿुधायां हा। तव्हांजा बि त दिलासा हुया न, उन ॾींहुं त बढ़ायो, न त 2 ॾींहं असां अवल पंहिंजा घर ख़ाली करे न वञूं हा। शौकत साहब, हाणे का सलाह ॾियो त अॻिते छा थियणु खपे? रावल खान पंहिंजा सिर बचाए निकिरी वञो। बाक़ी जीअं सरकारी फंड आया त उन्हनि में तव्हांखे बंदि कराई। बस साईं, असांजी मालिकी कजो, ईअं न त असांखे बि कंहिं कैब जी कुंड वठणी पवे। रावल खान, हुन ॾींहुं इहो छोरो कारूं जर पंध ते पंहिंजी हैसियत खां मथे पियो रहे, मूंखे हिन जो वर कढणो आहे। हिन तूं दिलि में न कजां। न शौकत खान, न तव्हांजी दिलि में कमी साहब कारून सर जहिड़े रोल जे करे। रावल खान, जल्द ई हिन जे कंध मां दिली करे तव्हां ॿुधो। ठीक है, ठीक। तुझी मेहरबानी, बोतारे तुझी मेहरबानी। नाव साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे शहर खे बचायो आहे। पर साईं, पाणी त असां ॾे हाणे ज़ोर कोन भरींदो न। तव्हां परेशान न थियो वज़ीर खान। जेकॾहिं पाणी असां तरफ़ ज़ोर कयो त असां उनखे ॿियो रस्तो ॾींदासीं ऐं शहर जे ॿाहिरियां रिंग बंदि जो कमु हली रहियो आहे। नाव साहब, पाणी जो सरकारी छोड़ असां वटां आहे छा, जो शौकत खान ऐं उन जे तक जा माण्हू असां वटां कट ॾियण जो मुतालबो था कनि?
हाँ नज़ीर खान, पानी जो रस्तो असां वटां ई आहे, पर इहा असांजी कोशिश आहे न त हींअर ताईं 10 खां 12 फुट पाणी हुजे हा। नवाब साहब तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हां पाणी जे मामले में सोभ माणी आहे। नवाब साहब असां तव्हांखे मुबारक था ॾियूं। चङो नवाब साहब, असां हाणे हलूं। बुढ़ी बुढ़ी वई या सिंधड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा घोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई। बाबा अदा जो आख़िरी दीदार भी नसीब। मुझे घोट भाउ जो लाश मिले हा त मां हुननि जे हथनि ते मेहंदी हणी मोर ॿधी दफ़नायां सा। धीर होई अखियुनि जी नृत कमज़ोर न कर, जबार कोन मोटंदो। खुदा जो कहर पवंदो, जन असांखे हथ सां ॿोड़ियो आहे, असांजा घोट घर न पहुता। कहर खुदा जो ज़रूर पवंदनि बाबा, पर मां बि उन्हनि जे लाइ ज़हर थी वेंदुसि। असां अखियुनि सां ॾिसी आया आहियूं त बंदड़ा ॿ पाणी बर्दाश्त करियां। असां घर पहुतासीं त कट लॻी वियो। हथ रातूं बंद खे रूणियूं हणी असांखे बेघर कयो अथनि, पर हिन जो हिसाब ज़रूर थींदो चाचा। कहिड़ो कातो हणंदासूं कंध ते दिलेर, छा कंदासूं? ज़मीन तंग करे छॾींदोसानि चाचा, छातीअ ते बाहि मारे छॾींदोसानि। पोइ बि असांजा घोट त घर कोन मोटंदा न। वया त कीन मोटंदा, पर दिलि जो भार त हल्को थींदो। जो हौसलो कर, अभी पांच समय पंहिंजी निंदोरे मुसीबत किरो सुहाना, न हथनि ते मेहंदी लगी, न सेज सजी, अॻ में ई दुआ गिणती हुअसि। नूरी सब्र कर, अल्लाह सब बेहतर कंदो। सुहाना मां कीअं सब्र कयां? नूरी तू न रो, जिन असांखे ॿोड़ियो आहे न, अल्लाह साईं उन्हनि ते बि कहर नाज़िल कंदो। तूं सब्र कर, अल्लाह ते रख। नूरी ॾिस मां रोवां थी, मां कोन थी रोवां। जवाब मुंहिंजो बि त भाउ हुयो, मुंहिंजे हथनि ते मेहंदी लाइण जा ख़्वाब मां बि ॾिठा हुया। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। नवाब साहब, पाणी तबाही मचाए छॾी आहे। हितां जा माण्हू त असांजे मथां कावड़िया था वठनि, ऐं मूंखे लॻे थो त तव्हांजे दर जा माण्हू तव्हांखे त
मुबारक ॾींदा शौकत खाना मूंखे त हज़ारे मुबारक मिलंदा। नवाब साहब मां त हिते मुर्दाबाद मुर्दाबाद जा नारा ॿुधी ॿुधी साणो थी पियो आहियां। अॼु राति मां तव्हां वटि ईंदुसि, बंदोबस्तु करे छॾिजो। अस्सलामुअलैकुम या अली मदद। वालेकुम सलाम अला अली मदद। अरे असांजा बि सिंध धरती मां जो हक़ आहे। असां बि हिन सिंध धरतीअ जे ज़मीन जो पायल अंत खां हाणे साईं ॻाल्हि अहिड़ी था कयो ॼण सफ़ा देशी हुजो। सॼी ज़िंदगी फुरे खाधो अथव, हाणे माण्हुनि लाइ हियाव चौपाटो अथव। दादन कमु त सही थो चए। तव्हांजो कमु आहे छिनी खाइण ऐं असांखे खाराइण, ऐं असांजो कमु आहे तव्हांजो ख़्यालु करणु। तव्हांखे शौकत खान साहब फिटाइण न घुर्जे। हाणे छा कजे? शौकत खान सां त असां फिटाए वेठा आहियूं। शौकत खान खे मां तव्हां लाइ राज़ी कयो। ओड खां पोइ माण्हू शौकत खान जा दुश्मन बणिजी विया। तव्हां उन्हनि जा दोस्त थियो ऐं उनजी जान जी हिफ़ाज़त कयो। इन ॻाल्हि ते मां शौकत खान खे राज़ी करे वठुसि ऐं तव्हां बि धाड़ियल मां रहंदा बणिजो। जेकी तव्हांखे पुलिस तलाश करे न, शौकत खान जे चवण ते उहा तव्हांजी हिफ़ाज़त कंदी। सरदार लॻे थो त सौदो सस्तो आहे। हाँ सरदार, पतो था झंग में लुंडियूं लताड़ींदा। जेसि ताईं शौकत खान खे कुर्सी आहे तेसि ताईं त मज़ा माणी। सरदार शौकत खान सां यारी रखणु घुर्जे। सरदार रईस हली आयो आहे, खाली न मोटाइजेसि। हाँ सरदार, रखांसि था यारी, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। ठीक आहे रेस, असां शौकत खान जी ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त कंदासीं। तूं शौकत खान खे राज़ी कर। शौकत खान खे मूं राज़ी कयो आहे। बस तूं पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी सुभाणे पहुची वञ। ठीक आहे रेस, पोइ मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ। जेकॾहिं शौकत खान मूंसां गद्दारी कई त पोइ दादर जे हथियार जा सभु कारतूस उनजे सीने में हणंदुमि। सीने में चओ त मुंहिंजो नालो आहे दादन ठाड़ेल। दादन ठाड़ेल दादन ठाड़ेल ज़िंदगी में कंहिंखे बि माफ़ न कयो, सम्झई? तूं सीनो ताड़ियूं हलियो अच, तोसां का बि गदारी न थींदी। अरे तव्हां बि सभु गॾिया अचियोसि। मरी विया वणनि जा छोड़ा खाई खाई, हिते रुॻे ॻाढ़ा ॿोड़ अथव। हलिया अचिजो तव्हां सभु। ठीकु आहे रस, त पोइ पंहिंजी यारो यारी, पर यादि रखी छॾिजांइ मुंहिंजी ॻाल्हि। पंहिंजे वॾेरे खे ॿुधाए छॾिजांइ। कावड़ खे छॾ शौकत साहब, अॼोकी राति जो मज़ो वठूं। शौकत साहब, हिकु टके जो ॻोठाणो तव्हांजी राह में कंडो थी पियो। जेकॾहिं मुंहिंजे बर चढ़िया त बूट जी खुड़ीअ सां चिभाटे छॾियांसा। पर शौकत साहब, हाणे त बहानो सुठो आहे। कारूंझर जज़्बाती आहे। पुलिस सां मुंहमारी कंदी भेड़ में कारूंझर खे धक लॻी ऐं मरी वियो। इहो कमु मां थो तोखे कराए ॾियां, बसि न? अचो अचो कादर खान, अचो।
तव्हांजो ई इंतज़ारु हुयो ॾाढी देरि कई अथव। नवाब साहब शौकत खान जो पंहिंजा रस्ता घुराए छॾिया आहिनि इन लाइ ॿाहिरां फिरणो पियो। कादर खान छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, अचो त हिन राति खे अञा बि रंगीन कयूं। हा यार राति त सुठी गुज़ारी, बाक़ी ॾींहं जो त ज़िंदाबाद मुर्दाबाद जा नारा ॿुधी ॿुधी पिया गुज़ारी। खबर जिस्म दुखई थो या न मुकद्दर साफ़ हयाती जेल साजा जीवन साथी आयु फटका फांसी घाट ओए बसाजा ऊंचा घाट। सुबेदार मुझे जिस्म ते लोह जो लठियूं हानी ॾिस जेकॾहिं किरंदू न हुजनि त ॿुधी ॿुधी करे वधिजांइ। छा त मुंहिंजा जिस्म रुख जो अथई, रुख जो ऐं रुख न रिझंदा आहिनि ऐं न वरी ॾखंदा आहिनि। करूं जवे लेण जे जिस्म ते एतिरो नाज़ न कर, ततल शीकुन सां दंभ ॾिनामांइ चोटीअ खां वठी पेरनि ताईं रिची विझे। तो जड़ा ततल खानदान जा तोड़ा कारूझर जे अॻियां रंभी रंभी थकिजी पिया, पर पोइ बि कारूझर जी साॻी कचगोड़। सुठो अथई त धरती जे कतारनि जो पाठो न थी न त छा कंदे? खिल तॾहिं जॾहिं खटी सुबेदार जिंदगी दोज़ख बनाए छॾींदोसांइ। मुंहिंजो नालो सूबेदार आदम खान आहे। तो जड़ा कितड़ पहिरियों शींहं वारियूं बबकियूं ॾींदा आहिनि, पर जॾहिं उन्हनि जे नक में भोले वांगुरु नाकेली पवंदी आहे न त उहे उठ वांगुरु रंभूं कंदा आहिनि, रंभूं। किथड़ न कारूझर हाथीअ ते यादी ये चैल ते लत ॾेई बीठो मां न त फांसी जी संदी पवंदई। मां तुझे पेरनि खे मुरनि खां कपे छॾींदुसि, छो त ॿुधो कोन अथई त ॾाॾे जी लठ खे ॿ मथा हूंदा आहिनि, ॿ। धरती जो कसम मां मुख सां तुंहिंजा ॿई मथा जिथे चटणी कंदुसि। तुंहिंजे मथे जी मिख कुत्ता खाईंदा, कानून जी वर्दी जा दाग। सुबेदार मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस, तोखे तुंहिंजो लाश उल्टो टंगियल नज़र ईंदो। धरती जे पुट जे जिस्म में अञा थकन बर्दाश्त करण जी शक आहे। जेकॾहिं तुंहिंजी ॿाहुनि में बल त जाए न त गाॾनि ते वेही गद्दारनि सां साथ ॾियण ते मूंखां माफ़ी कर। मां तोसां वाइदो थो कयां
तोखे सुबह जो भुलियो शाम जो घर आयो समझी सा जो चितान भी दस नत मुझी आजादी तुझा मां कारूं झरे आदम खान के अखियूं न ॾेखार न त सरकारी डंडे सां ये ॿई तारा कटी छॾींदुसि। धरती जे धणिन जा दुश्मन वर्दी जा दाग सूबेदार तू कारूं झर जे जिगर जो सभिनि खां वॾो कान हूंदे तोखे अज़ाब न पर सवाब समझी मारींदुसि। पलीत पंहिंजे कफन जो अच्छो कपिड़ो वठी छॾजां तुंहिंजी हिकु बांह ओल ॿी ओभर टंग ॾखिण ऐं उतर ऐं टिठरी वण जी टारियुनि में टंगियल हूंदी इहो कारूं झर जो तोसां सज़ा सूबेदार आदम खान के सलाम करी तो या गुस्ता कलामी न कया न कभी न सिद्ध जी सलामी न कया न कभी ये सिंध असांजी अमड़ा निसा को हिसाब नहीं पर कर घर की गुलामी कया न कभी कंहिंजी बि गुलामी न करी त न कजाए पर आदम खान जी गुलामी तोखे करणी पवंदी करणी पवंदी। वीडियो माण्हू ठहियो। अरे हे छा ठही नकु मिट्टी जे माण्हू खे त नकु हूंदो ई न आहे पोइ तोखे छो आहे। हा हाणे सही मिट्टी जो माण्हू बिना न कजे मिट्टी जो माण्हू बिना न कजे। हाणे तवारो आहे सॼो शहर बुॾी वियो आहे घर सामान सां भरिया पिया आहिनि हली था ॼऊं ॿुहारी असुल गंज थी वेंदा गंज। हाँ यार गंज तो थी वेंदा पर बुधवार चौकीदार उते आहिनि। अड़े चरिया चौकीदार छा कंदा भला की मैं चोरी कई आहे उन में चौकीदार हुयो। असां ॿेड़ियूं उते कया हूंदासीं जिते घर सफ़ा ॿुॾल हूंदा उते चौकीदार हूंदा ई न। शमन असांजो सॼो तर ॿुॾल आहे को बि माण्हू कोन्हे को असुल अफे जो घर समझी सॼे माल खे हली ॿुहारियूं था। अरे मां चवां थो जीजल धरती जे पुटनि जा दुश्मन न थियो न त क़यामत में जीजल सिंध पाछो न कंदव। उहे मथां उते हीअं चओ त असांखां भुल थी वई। अरे चरिया छुछला तू तो बस कर वॾो आयो आहे धरती जो पुट। सिंध जो पुट आहियां सिंध मुंहिंजी जिंदा पर मां छा कयां मां बेवस आहियां पलीतनि जा पेर पुख्ता आहिनि हाणे उहे पाड़ूं पटिजी वेंदियूं ऐं तव्हां ख्वाड़ ई ख़राब थींदव। मां चवांव थो मारूअनि जो माल न चुरायो चोर चुगल खोर
चंडा न त छा कंदे अड़े अरे वठोस त कई सु सिधो शर्म कोन तो अचे हां ने बेचारे इसके के मारो था छो था ने गुप्ताम के मारियो मां पंहिंजी मार जी माफ़ी त सिंधु अमर खां हिननि खे वठी ॾींदुसि पर जेकॾहिं हिननि मुंहिंजे ॿिए घर थियल भाउरनि जी चोरी कई त क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जी बारगाह में हिननि ते मां शादी ॾींदुसि त हिननि मुंहिंजे ॿिए घर थियल मारवाड़नि जी चोरी कई हुई मुंहिंजे ॿारनि जी। अरे तव्हां बि बोर्ड जे पुलनि खे लुटियो था असां सां कामोरन पहिरां कलूर घटि कया आहिनि जो तव्हां बि पर छा हाँ हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो जेकॾहिं ॻोठ में कंहिं बि बोर्ड जे पुल जी चोरी थी त मां तव्हां टिनी जे गिची में ॻारो विझी सॼे ॻोठ में घुमाईंदोसांव हलो हितां हलो धरती जा पुट कारू जे खे छॾाया न हा तू ई आहीं जेको कामोरनि जा कहरी कोट ओरांगींदो हा कारू जे खे छॾाया न त कारू जे खे छॾाया